अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। अलामा जो नालो? सर मुंहिंजो नालो आहे मोहम्मद जुमान मीरबार शहर गाड़ो ऐं वाला साहब जो नालो आहे परियो मीरबार शहर गाड़ो। अच्छा जी हाँ सर। हिते जो माहौल आहे तक़रीबन ग़रीब ऐं मिस्किन जेके माण्हू हिते रहनि था ऐं साहिली पट्टी ते जी तमामु तालीम ऐं घटि में घटि तालीम आहे, घटि में घटि तालीम आहे ऐं ग़रीब मिस्किन माण्हू उन जो गुज़र जेको आहे सो ऐं दरिया जे मथे आहे। हाँ दरिया जे मथे ऐं बनी वारो कंहिंजो न आहे, इहो गुज़र आहे दरियानि जे मथे आहे। हिते जा जेका ॿार जेका आहिनि फ़िलहालु असांजे हिन तर में तक़रीबन सम्झूं था त असां 1000 खां मथे पंहिंजा ॻोठ आहिनि ॻोठ आहिनि मला ऐं मीरबार जा। उहे त ज़्यादा थींदा मला गाड़ो में जी शहर न गाड़ो पहिरीं मां यूनियन हुयो, हाणे टाउन आहे। हाणे गाड़ो जेको आहे टाउन आहे। केटी बंदर जे भरिसां आहे। जी हाँ केटी बंदर ऐं केटी बंदर बि हिकिड़ो तालुको आहे, हू मगर अलॻि आहे माना केटी बंदर साइड ते आहे। केटी बंदर साइड ते आहे। तक़रीबन केतिरा मज़लूम ॿार जेका मिस्किन जी न तालीम आहे न कुझु बि कोन्हे। हिते जेका वॾेर आहिनि उन्ही सभिनि खे ऐं इहे ई ग़रीब माण्हू इहे ई वोट ॾियनि था, इहे ई उन्ही खे चाढ़ीनि था, इहे ई उन्ही खे चाढ़ीनि था। जॾहिं वोटनि जो ऐं टेम थिए थो, जॾहिं वोटनि जो ऐं टेम थिए थो तॾहिं उहे अचनि था त बाबा असां अव्हां सां इहे हमदर्दी कंदासीं, रोड ॾींदासीं, रस्ता ॾींदासीं, नलका ॾींदासीं, हर शइ अव्हां सां असां कंदासीं। जॾहिं उन जो टेम थिए थो वोटिंग जो ऐं उन खे वोटिंग ऐं मिले थी, उन खे जॾहिं वोटिंग मिले थी, जॾहिं उन वोट ॾेई असां उन खे चाढ़ियूं था ऐं नाज़िम मल्हायूं था ऐं नाज़िम उन खे बनायूं था। तंहिंखां पोयां उहे वॾेरा कॾहिं असांखे पुछण बि नथा अचनि त बाबा तव्हां ग़रीब मिस्किन माण्हू आहियो, अव्हांजे ॿारनि खे तालीम कोन्हे, अव्हां वटि रोड कोन्हे, अव्हां वटि बिजली कोन्हे, अव्हां वटि रस्तो कोन्हे, पीअण जो पाणी न आहे, पाणी न आहे। तमामु हिकिड़ो ग़रीबत, तमामु हिकिड़ी ग़रीबत जंहिंजो को छा माण्हू चई सघे थो, एतिरे करे ग़रीबत आहे। जेकॾहिं वरी बि उन खे चाढ़े असां नाज़िम बनायूं था, असां वरी बि जेकॾहिं उन ते वञूं था, ओता कंदे वञूं था त तक़रीबन असां हेॾे राति जा 3 बि थियो हुजनि, 2 बि थियो हुजनि। हा बाबा बसि अचनि था, चेयरमैन अचनि था, बसि अचनि था, काउंसलर अचनि था, इहे अचनि था। पोइ वही जे असां वरी बि हुतां बेउमीद थियो ऐं वरी बि घर मोटियो ईंदा आहियूं। असांजा केतिरा हिते उहे त ॻोठ पंहिंजे मलान जा लॻायूं था, केतिरे 1000 खां 5000 खां बि असांजे गाड़े जे अंदरि ऐं गाड़े टोन में ज़्यादा घर आहिनि। असांजा ॿार जेका आहिनि उन में कंहिंखे बि तालीम न आहे। हिकिड़ो सभु ग़रीब मिस्किन माण्हू असां त इहो ई चाहियूं था। असां चाहियूं था सरकार जेकी आहे असांखे रोड बि ॾिए ऐं रोड ऐं रस्ता ऐं रोड ऐं रस्ता ऐं ॿारनि जूं स्कूलियूं ज़्यादा तौरु असां वटि इहा शइ हिकिड़ी बिल्कुलु न आहे। जेकॾहिं असां वटि स्कूल अची वेंदी, ॿारनि जो तालीम थी वेंदो त कुझु न कुझु असांजे लाइ कुझु न कुझु रोशनी थी वेंदी। हींअर जेकॾहिं असांजो जेको माहौल ऐं साहिली पट्टीअ जो जेको माहौल हले पियो, उहो हले पियो इन अंदाज़े में लॻे थो त जानवरनि खां बि असां माना जानवर आहियूं। जेके बि असांजी साहिली पट्टी वारा नंढड़ा ॿार जेका आहिनि जिनखे ऐं सलवार पाणी ख़बर न आहे, 10 साल जो बच्चो आहे उनखे बि ख़मीस पई आहे, सलवार न आहे पई, सिर्फ़ु इन जे करे नज़रअंदाज़ थी वई आहे त छो तालीम आहे कोन। तालीम न हुजण वजह सां त असांजो जेको ॿारनि ऐं माहौल जेको आहे बिल्कुलु ऐं जानवरनि जहिड़ो ई लॻे थो। जिनखे कपिड़े सुठे पाइण जो तरीक़ो न आहे, 24 कलाक गप मंझि 24 कलाक ऐं गप जे अंदरि रहनि था ऐं उघाड़ा हलनि पिया। असां इहो ई चाहींदासीं, असां सां इंसाफ़ कयो वञे। सरकार जेकी आहे आसिफ ज़रदारी आहे या बिलावल भुट्टो आहे ऐं असां चाहियूं था असांखे ऐं असां कुझु हमदर्दी कनि, असांजे स्कूलूं ऐं रोड ऐं रस्ता असांखे ॾियो वञनि। मिस्किन माण्हू वोट बि अवाम ॾिए थी, अवाम चाढ़े थी, वोट ॾियो हर शइ में वोट ॾेई जॾहिं इन खे चाढ़ियूं था काउंसलरनि खे ऐं इन में हर शइ चाढ़ियूं था टोन वारनि खे, पोइ वरी उहो पंहिंजे जॻह ते वेठा वरी बि सार संभाल हर शइ जी कोन्हे आई। हाणे भला तव्हां ॿुधायो, भला ग़रीब माण्हू वञे त केॾा वञे, कहिड़े पासे वञे, छा करे? वोट बि असां ॾियूं, चाढ़ियूं बि असां, वरी बि उहे ई माण्हू वरी असांजी गिला किन, वरी असांजे मथे वरी मोचड़ो आणनि, ख़िलाफ़ ॻाल्हाइनि हर शइ में। त भई कुझु मां ॿुधो आहे त तव्हांजा डंडूं ढोरा या इन्हनि ते बि कब्ज़ो थियण लॻो आहे। डंडूं ऐं ढोरा मला जेकी बिरादर आहिनि वीचारो गुज़री मच्छी थी आहे, त जेका भोतारे वेठा उनखे ख़बर आहे त हीअ गुज़र आहे मच्छी ते पोइ बि उन खां मच्छियूं डंडूं ऐं ढोरा ऐं
सब दरिया ऐं कोरियूं सब उन खां कसियो वञनि थियूं। जेके भी वॾेर आहिनि सभु चवनि था भई हिन में मच्छियूं ॾींदा आहिनि, असां हुन ते बि असां कब्ज़ो करियूं, असां उन पाबंदी लॻायूं। इहे मज़लो माण्हू जेका आहिनि वरी बि असांजी अची ग़ुलामी कनि, वरी अची असांजी ग़ुलामी कनि। हाणे असां त इहो ई चाहियूं था हिन मां कुझु असांखे अहिड़ो ऐं सरकार हल ॻोल्हे जेको मसइलो इहे शयूं असांखे आज़ादु कढे ऐं जेकी पाबंदी वॾेरनि जी आहे सा सभु ऐं ख़तमु कनि। तव्हांजो मक़सदु आहे त हीअ असांजो जेको आहे सो मुहतसिब आला जी सर, या चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान या सुप्रीम कोर्ट जी असां मलाहनि ते तवजह ॾे, असांखे बि ॿुधे सही त असां सां हिते छा पियो थिए। सही बिल्कुलु ठीकु आहे न, ऐं उहा नोटिस वठे। जी सर। ऐं असां बि पाकिस्तानी शहरी आहियूं या हितां जा धरती जा माण्हू रहंदड़ आहियूं, हमेशा सिंधी आहियूं, सिंध में रहूं था, मालिक आहियूं हितां मालिक जा, आहियूं। मीर बरमला। हा ऐं पर असांजे लाइ न तइलीम आहे, न सिहत आहे, न रोड आहिनि, न पाणी आहे, न जेको आहे अझो आहे, न लटो आहे, कुझु कोन्हे असां वटि, न रोज़गार आहे। ऐं पंहिंजे ई धरतीअ ते धारियनि वांगुरु असां कुटजूं पिया, मारजूं था, हर को माण्हू ऐं बोतारे असांखे कुटींदा मारजंदा। संद जा राव कयूं, ॿाहिरि जा कोन आहियूं। जेकॾहिं कहिड़ी अहिड़ी जॻह ते महसूसु जॻह ते विहूं था, रोडनि मथे जेकॾहिं पंहिंजो गुज़र करियूं था, उते बि असांखे माण्हू ऐं धमकियूं ॾियनि था, धमकियूं ॾींदा बाबा रोडनि ते वेठा आहियो हीअं। बाबा ग़रीब माण्हू आहियूं, असांजो ज़मीन ऐं बनी बारो न आहे, गुज़र दरिया जे मथे आहे, दरिया जे मथे बि गुज़र कसियो वञे थो। जेकॾहिं असां में को माण्हू हिकिड़ो जेकॾहिं उते जेकॾहिं रोड मथे सरकारी रोड जेकॾहिं उते वेही जेकॾहिं असांजो माण्हू ॿ दाणा कंहिं बि शइ जो गुज़र करे थो त उन मथे बि माण्हुनि जो ऐं भोतारनि जो ऐं उन जो हमिलो हले थो, हमिलो हले त पोइ जेकॾहिं इहा ई हूंदी त पोइ भला ग़रीब माण्हू केॾा वञे छा करे भला। असां त इहो ई चाहियूं था सरकार खे असांखे ऐं ड्यूटियूं ऐं मज़ूरी का अहिड़ी सहूलियतूं ॾियो वञनि जंहिंमें रोड बि हुजनि ऐं बिजली हुजे, हर शइ असांजे ॿारनि जो वधि खां वधि असां इहो ई चाहियूं था। असांखे तालीम खपे थो, ॿारनि जे लाइ स्कूलूं असांखे मंज़ूर करे ॾियनि। असां ॿारनि जा इहे हाल लॻाइबनि जीअं 5-10 साल जा उन सलवारो बि कोन्हे पियल। सही सही तव्हां ॻाल्हायो। अच्छा ही ख़ाली आहे को घर, मूंखे हिकिड़ो झूपड़ो अंदरि घर ॾेखारियो सर। इहो अचो, इहो ॾिसो तव्हां, हीअ त सुठो आहे काफ़ी हद ताईं। अच्छा सर इहो बि घर परी पासे सर, इहो बि घर आहे। हा खोले ॾेखारियूं सर? हा न पहिरियों मां ॿाहिरां थोरो भरियां, तूं अॻियां अच थोरो ताकी मालिक जी ख़बर त पए। जी जी हाणे तव्हां भली हलो अंदरि। ही माना सुठी कंडीशन में आहे ॿियनि खां सुठनि में सुठी कंडीशन में इहो आहे जेको तव्हां ॾिसो पिया सर। ठीकु आहे। अच्छा बाक़ी त इहे घरनि जेको ॾिसो पिया कुकड़ माना हिते मानी बेते कयो सॼो। सर इहो ई आहे भई काठी जो बसि निज़ाम आहे, लकड़ीअ जे हिसाब सां इहो निज़ाम लॻो पियो आहे। इहे ॿारनि जिन सलवार बि पियल न आहे, इहो माना जानवर जो तरीक़ो साॻी हले पियो। जी 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 ठीकु आहे सर। हा बिल्कुलु सही। जी किथे भी हो कहिड़ो? अच्छा हा अच्छा जी शुक्रिया। अच्छा पुट तूं हिते बि पुट तव्हांजो नालो? गफूर। तव्हांजो गफूर नालो आहे? जी। कुछ पढ़ियल आहियो? जी न। कुछ भी न। स्कूल हुजे हा त पढ़ो हा न? जी हा। पर हाणे न आहे त अच्छा तव्हां बनाए ॾियो असांखे स्कूल। अच्छा असां बि अर्ज़ु कंदासीं मथे पोइ हाणे सवारनि जे हथ में आहे। सही सही अचो वेहो। सो अचो साईं तव्हां बि त वेहो न वे सही। मोहम्मद जुम्मन जी सर। अवां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। सही तव्हांजा लख कुर्ब महिरबानी। बसि इहे त कुर्बला जंहिं असांखे इहा हिमत ॾिनी जो पहुतासीं। असां ॿुधो आहे तूं शाइरी बि ॾाढी कंदो आहीं। हा सर उहो पोइ हाणे मौज़ू हले थो, हिकिड़ो दिलि जो शौक़ु हूंदो उन अंदाज़े तूं किथे पढ़े, घणा दर्जा पढ़ियल आहीं? सर तक़रीबन आऊं 4 दर्जा पढ़ियल आहियां। 4 पढ़ियल आहियां। 4-5 दर्जा। ऐं तूं किथे पढ़े जॾहिं त हिते स्कूल न हो? जॾहिं सर हाणे ॻाल्हि ॿुधो जी। हाणे हींअर ई मूं तव्हां सां इहा ॻाल्हि कई त आऊं पढ़ियल आहियां। जी सही आहे। हाणे हिकिड़ो त पढ़ियल आहियां पर फ़िलहालु मूं ग़लति बि ॻाल्हायो तव्हांखे सही चवां थो। हाणे
हिकिड़ो मुंहिंजो ख़ानगी मूं स्कूल में न आहे पढ़ियो। अच्छा जी हा, माना माना पंहिंजी शौक़। पंहिंजे शौक़ जे हिसाब सां। ऐं हिकिड़ो उस्ताद मुंहिंजो नालो मामा नू। अच्छा जॾहिं मूंखे शाइरी में शौक़ु हुयो तंहिंखां पोयां पोइ मूं छा सोचियो, मूं चवां शाइरी आऊं करियां थो, जी जे करियां थो पर हाणे लिखी नथो सघां, छा करियां। लिखी अच्छा नथो सघां, हा तक़रीबन लिखी नथो सघां। जी पोइ उन जे लाइ मूं हिकिड़ो उस्ताद तव्हां जहिड़ो उन वटि वियोसीं, उहो कुझु झूनो ऐं असांजे पंहिंजे क़ौमारो मीरबार हो। पोइ उनखे चयो यार हाणे मूंखे शौक़ु थियो आहे पढ़ाई जे हिसाब सां, तव्हां मूंखे थोरो ॿ टे अखर सेखारियो, एतिरो पंहिंजो लिखी पढ़ी सघां, पंहिंजो लिखी पढ़ी सघां। पोइ उन चयो सही आहे। पोइ उन चयो त बाबा तव्हां अञा करो 12 किताबु जेको आहे से वठी अचो, तव्हांखे असां हा हा थोरो सबक़ ॾियूं। जी पोइ वठी आयो उते। पोइ कुझु पोइ शौक़ु हो, ज़्यादा शौक़ु। पोइ जेकॾहिं उन उस्ताद ॿ टे मूंखे अखर न त ॿ टे मूं पंहिंजो पाण यादि कयो थे। माशा हाणे माशाअल्लाह इन लेवल ताईं कुझु इंग्लिश में बि पढ़ी सघां थो, कुझु ऐं उर्दू में पढ़ी सघूं था, कुझु सिंधी में पंहिंजो लिखूं था, पंहिंजो पढ़ंदा। माशाअल्लाह हाणे इन लेवल में अची विया आहियूं। हाणे फ़िलहालु केरु पुछे थो हुनखे इहो ई चऊं था भई 5 क्लास पढ़ियल आहियूं, ठीकु आहे। हाणे माशाअल्लाह हाणे तालीम से उन खां पोइ शौक़ु सभु कीअं करायो ऐं शाइरी करायो। अच्छा भला पोइ शाइरीअ में कुझु त ॿुधायो असांखे। हा सर, हाणे फ़िलहालु हाणे किताब त आऊं बाज़ार में छॾियां, उते पाण बीठा का जेको बि यादि हाणे आहे। कुझु तोखे अंदाज़ो ॿुधाईंदा, सही आहे। हा कुझु ॿुधायूं था। नहें साल जो नहूं माण्हू मूंखे मिलियो आहे मोती दाणू, तारीफ़ कहिड़ी कजे, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले। नहें साल जो नहूं माण्हू मूंखे मिलियो आहे मोती दाणू, तारीफ़ कहिड़ी कजे, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले। डप न करे थो पाण कंहिंखां सरेआम थो मिले मूंसां, डप न करे थो पाण कंहिंखां सरेआम थो मिले मूंसां। प्यार मंजारा मिठड़ो माण्हू, प्यार मंजारा मिठड़ो माण्हू, भांकर पायो थो मिले, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले। नएं साल जो नहूं माण्हू मूंखे मिलियो आहे मोतीअ दाणू, तारीफ़ कहिड़ी कजे, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले। 2018 ॾिठो आहे माण्हू बि दिलि वारो मिलियो आहे, 2018 ॾिठो आहे माण्हू बि दिलि वारो मिलियो आहे। साह खां वधि मूंखे चाहे थो, साह खां वधि मूंखे चाहे थो, अलाह हर कंहिं सां अहिड़ो मिले, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले। नहें साल जो नहूं माण्हू मूंखे मिलियो आहे मोतीअ दाणू, तारीफ़ कहिड़ी कजे, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले। पिनियो पियासी दुआऊं घुरे थो मौला मिलायो मल्ला चवे थो, पिनियो पियासी दुआऊं घुरे थो मौला मिलायो मल्ला चवे थो। हर आशिक मुंहुं वांगर, हर को आशिक मुंहुं वांगर, कुशन में पियो हले, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले। नहें साल जो नहूं माण्हू मूंखे मिलियो आहे मोतीअ दाणू, तारीफ़ कहिड़ी कजे, खिली मुर्की रोज़ अचो पाण मूंसां थो मिले। थैंक यू सर। वाह 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 वाह, ज़बरदस्त। सर ऐं मलान जे हिसाब सां हिकिड़ो गीत रखियो हुआसीं। जी 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 उहो ऐं असां इहो चयोसीं त पंहिंजे क़ौम जे हिसाब सां ऐं असां हिकिड़ो केसर करियूं, हा जेको असां पंहिंजे क़ौम जे हिसाब सां असां हुनखे शो कयूं। हा ॿुधायो। ऐं जेका माण्हू मथे ऐं ज़ुल्म थींदा ऐं ग़रीबनि मथे इन हवाले सां कयोसीं। फ़िलहालु हाणे त हींअर फ़िलहालु मूंखे थोरो घणो ॿ लफ़्ज़ हुन जा अच्छा। मलान जे जेको ठाहियो अथई इहो त तमिनी ॻाल्हि थी भई। मलान जो नारो नारे ते आहे, भोतारनि जो राड़ो राड़े ते आहे। हिकिड़ो